अस्सलामुअलैकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी वॾी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। अचण वारा एपिसोड दोस्तो जेका आहिनि उहे शाहनवाज़ ख़ान जे लाइ टफ थियण वारा आहिनि, मंसूर ख़ान जे लाइ ख़ुशियूं आणींदा, रहज़न वारनि जे लाइ सचा दोस्त, उन्हनि जे अखियुनि जे अॻियां पटियूं खुलंदियूं ऐं होॾां वरी जेको आहे मुराद जे अखियुनि ते जेका पटी ॿधल आहे उहा बि खुली वेंदी। मुराद शाहनवाज़ ख़ान खे बुरो सम्झंदो आहे, इहो बिल्कुलु ठीकु आहे, हिते उनजी सोच ओके आहे, लेकिन हू मंसूर ख़ान खे बि बुरो सम्झंदो आहे, हिते उनजी सोच में थोरो फ़र्क़ु आहे। उनजे अखि ते पटी ॿधल आहे, इहा पटी तॾहिं लहंदी जीअं हाणे शाहनवाज़ ख़ान ही खेल करे रहियो आहे। होॾां मंसूर ख़ान जीअं आज़ादु थी ईंदो ऐं मुराद खे ख़बर पवंदी त ही कमु रहज़न वारनि जो आहे, रहज़न वारनि खे सचाई जी ख़बर पइजी वई मिठण वारे क़त्ल जी, इन जे करे उहो केस जेको हुयो उहो ख़तमु थी वियो, ख़ारिज थी वियो, तॾहिं मंसूर ख़ान ॿाहिरि अची वियो। इहो मिठण खे शाहनवाज़ ख़ान मारियो आहे, रहज़न वारा जेको आहे सम्झी विया आहिनि। पोइ मुराद खे यकीन अची वेंदो असां बि ग़लति आहियूं, मिठण खे त हुननि मारियो हुयो, मां शाहनवाज़ ख़ान जो न मंसूर ख़ान जो सम्झी वेठो हुयुसि, इन जे करे मां मंसूर ख़ान खां परे थी वियुसि। पोइ मुराद बि हथियार उछलींदो मंसूर ख़ान जे अॻियां। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो, जे वीडियो सुठो लॻो त महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।